था वज़न ई बहर जो अकाबिर चवनि था मजाज़ी लिखूं जे त का ॻाल्हि न आहे हक़ीक़त ॿुधायूं त काफ़िर चवनि गज़ल गुरनारी सुल्तान थियो ऐं दरबारी ऐवान थियो गुरनारी सुल्तान थियो ऐं दरबारी ऐवान थियो ॿीहर चरबल ते राज अचण जो शायदि को इम्कान थियो ॿीहर चरबल ते राज अचण जो शायदि को इम्कान थियो वेतर कंहिं तरदीद बिना इन हेरा कुन छुड़वाग ख़बर जी वेतर कंहिं तरदीद बिना इन हेरा कुन छुड़वाग ख़बर जी चरियनि पिणु तस्दीक कई जो सरकारी ऐलान थियो ख़ुशि थी सारे मुल्क में हर्जा ठुमका ताड़ी चेल हिलाए ख़ुशि थी सारे मुल्क में हर्जा ठुमका ताड़ी चेल हिलाए खदड़नि बि अॼु रक्स कयो हो मस मस तिन जो मान थियो मस मस तिन जो मान थियो आईनी मखसूस शिकुन में आईनी मखसूस शिकुन में हिकारी तरमीम करण सां कानूनी इंसाफ़ अदल ऐं मुनसिफ़ पिणु बेजान थियो साईं मुख़लिसा मुज़र सां त नादिर शाही तिर्ज़ मिसल पालेसी अंधेर नगर नादिर शाही तिर्ज़ मिसल पालेसी अंधेर नगर जी ॾोहारी सभु तख़्त नशीन केदी हिकिड़ो ख़ान थियो ॾोहारी सभु तख़्त नशीन केदी हिकिड़ो ख़ान थियो ॿी बि नाहे खीर मच्छीअ जी निगरानी कंहिं चोर ॿिलीअ खे ॿी बि नाहे खीर मच्छीअ जी निगरानी कंहिं चोर ॿिलीअ खे दौलत जे अंबार मथां पर रखवालो बेमान थियो काग़ज़ ते कमकार मुकमल फर्ज़ी तामीरात विछायल काग़ज़ ते कमकार मुकमल फर्ज़ी तामीरात विछायल मंसूबन जो जार न बल्कि सूरन जो सामान थियो दौलतमंद हर चीज महांगी सस्ती जाने रोज खरीद दौलतमंद हर चीज महंगी सस्ती जाने रोज खरीदन गुरबत में पर माल वधन जो वेड़ो ई वेरान थियो ॻोठनि में मज़दूर लदे जा सागा ई घर घाट पुराणा ॻोठनि में मज़दूर लदे जा सागा ई घर घाट पुराणा शहरनि में खोतार वॾे जो बंगलो आलीशान थियो पंहिंजे हथ सां चोर भॼाए भाॻिन सां गॾु पाण भॻा पंहिंजे हथ सां चोर भॼाए भाॻिन सां गॾु पाण भॻा साॻिया पंहिंजा पेर सुञाणे पेरी पिणु हैरान थियो पेरी बि शामिल साॻिया पंहिंजा पेर सुञाणे पेरी पिणु हैरान थियो ख़िलक़त में मस्जूद मलाए हासिल जंहिंखे शर्फ़ ख़िलाफ़त ख़िलक़त में मस्जूद मलाइक हासिल जंहिंखे शर्फ़ ख़िलाफ़त गिरगिट वांगुरु रंग मटाए बहरूपी इंसान थियो मोबाइल हर वक़्तु खुलियल ऐं नज़रूं फ़ोटुनि मंझि खुटल आहिनि मोबाइल हर वक़्तु खुलियल ऐं नज़रूं फ़ोटुनि मंझि खुटल आहिनि अलमारियुनि में बंदि पियल तह पोतनि में क़ुरान थियो अलमारियुनि में बंदि पियल तह पोतनि में क़ुरान थियो साईं अदा सूरह अल अन्नास में पिन्हा खन्नासी किरदार मुताबिक़ इख़्तिताम थो थिए वनास ते जेको खन्नासी किरदार अचे थो वनास उहो वनास इंसान जेको शैतान सां मिली खन्नासी किरदार अदा करे सूरह अल अन्नास में पिन्हा खन्नासी किरदार मुताबिक़ इंसानी करतूत ॾिसी ख़ुदि शर्मिंदो शैतान थियो इंसानी करतूत ॾिसी ख़ुदि शर्मिंदो शैतान थियो ऐं आख़िरी मजमूई अंदाज़ नज़र में दुनियाई हालात पसींदे मजमूई अंदाज़ नज़र में दुनियाई हालात पसींदे मन मोजी मुँह मुस्तग़रक़ खे महशर जो इम्कान विजदान थियो मन मोजी मुँह मुस्तग़रक़ खे महशर जो विजदान थियो। वाह मामा वाह।